अॼु पिणु अखड़नि सजण पंहिंजा सारिया ॻोढ़नि तां गलनि जूं। अॼु पिणु अखड़नि सजण पंहिंजा सारिया गलनि तां ॻोढ़नि जूं। बूंदूं बसि न कनि संदी सिक पिरनि लोक ॾिठे न लहे। जेहाज ते हा मूं मारू मञिया मूं जेॾियूं मलीर में चूंडियुनि मोक में हा मुंहिंजी आ इहा त कॾहिं केराईंदे कोट खे। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद साथियो। जीअं तव्हांखे बख़ूबी इल्मु आहे ऐं तव्हां मुख़्तलिफ़ ज़रियनि वटां इहो मालूम करे चुका आहियो या अव्हां ताईं इहा ॼाण वक़्तनि ब वक़्तनि पहुचे पई त भेलार फाउंडेशन जा मुख़्तलिफ़ नंढा नंढा प्रोजेक्ट नंढा नंढा हिसा पंहिंजे कम में आहिनि। मिसाल तौरु फेसबुक ते उन्हनि वॾड़नि जूं तस्वीरूं रखणु ऐं उन्हनि जो हिकिड़ो वॾो एल्बम तयारु करणु ऐं जेको बि ॾिसे थो, मां तव्हांखे हिकिड़ी सची ॻाल्हि पियो ॿुधायां त को बि भेलार जेकॾहिं उन एल्बम खे ॾिसे थो त जेसीं ताईं उन एल्बम खे पूरो नथो करे तेसीं ताईं ॿियो कमु नथो करे। छाकाणि त जेके तस्वीरूं उन में शामिल आहिनि उहे के धारियनि जूं न आहिनि, उहे उन्हनि जे मिटनि माइटनि अज़ीज़नि जूं तस्वीरूं आहिनि। जेकॾहिं उन जा अज़ीज़ न आहिनि त बि उहे उन्हनि जे सिक वारा आहिनि, उहे उन्हनि जा ॾिठल आहिनि। जेकॾहिं उन जा ॾिठल न आहिनि त पोइ वरी उहे उन जा ॿुधल ज़रूरु आहिनि। उन पंहिंजे घर मां पंहिंजे वॾनि खां इहो ॿुधो आहे त हिन क़िस्म जा हेॾनि पटकनि सां वॾनि मुंहंनि सां सुहिणनि ॾाड़ियुनि सां असांजा भेलार हुया, ही उन्हनि जा नक्श, ही उन्हनि जा अंदाज़ हुया। पोइ जॾहिं असां उहे तस्वीरूं उन्हनि खां माण्हुनि खां वठी उन्हनि जे नालनि सां रखियूं आहिनि त हाणे जेको बि ॾिसे थो शर्त आहे त उहो भेलार हुजे। छो जो उहा उनसियत उहा मोहबत ॿिए ज़ात में पैदा न थींदी, घटि थींदी। पर जेको भेलार आहे उहो उन एल्बम खे उन्हनि तस्वीरुनि खे बार बार ॾिसे थो, ॿिए खे ॿुधाए थो त हीअ तस्वीर तव्हां ॾिठी आहे, हीअ नई रखी वई आहे। इहो जेको सिलसिलो आहे इहो हले पियो, अल्हम्दुलिल्लाह इहो कोन रुकबो। उन सां गॾोगॾु भेलार फाउंडेशन जे तरफ़ां जेके शुजरा आहिनि या जेकी असांजा भेलारनि जा वॾा पाड़ा थी गुज़रिया आहिनि, उन्हनि पाड़नि खे मौजूदा जदीद दौर मुताबिक़ लिखियो पियो वञे ऐं अल्हम्दुलिल्लाह इहा शइ लिखिजी चुकी आहे ऐं इहा असांजे लाइ वॾी कामयाबी आहे। जेको मवादु जेका ॼाण असांजे वॾड़नि जे ज़हन में हुई, उमिरि जी तक़ाज़ा आहे त जेका ॻाल्हि अॼु उनखे यादि आहे सुभाणे मथां ओड़ी यादि न हुजेसि, इन जे करे उहा असां लिखी वरिती। ऐं जेके अॼु नंढो नसुल आहे, जेके ॿार पढ़नि पिया 5, 7 दर्जे जा, या जेके खेॾनि पिया, सो उन्हनि जे लाइ इहो वॾो सरमायो आहे, इहो वॾो रिकॉर्ड आहे। ऐं पाड़ो तॾहिं ठहियो जॾहिं माण्हुनि हिकु जॻह ते रहणु शुरू कयो। असांजा भेलार पने आकिल खां वेंदे मौजूदा ॻोठ ताईं पंहिंजे माल जे चारे जे हिसाब सां ईंदा रहिया आहिनि ऐं हितां जॾहिं उहो गाहु उहो चारो या उहो पाणी घटि थो थिए त वरी पोइ ते मोटी विया आहिनि। वरी कॾहिं गडेजीअ में रहिया आहिनि, कॾहिं सेठारजा में रहिया आहिनि, उतां वरी पोइ ते पने आकिल मोटी विया आहिनि। इहो अचणु ऐं वञण जो जेको सिलसिलो आहे उहो ॾींहंनि ते मुश्तमिल न आहे, महीननि ते मुश्तमिल न आहे, इहो सालनि ते मुश्तमिल आहे। हिन जूए जेको तव्हां ऐं असांजो हिकिड़ो ॻोठु आहे, ॻोठु वॾा भेलार, जेकॾहिं तव्हां इन जी जाग्राफियाई बीहक ॾिसंदव त उस्ताद शाह अलीअ वारी ॿनीअ खां हेठि ढोरो आहे, सैयदनि ऐं शाहनि जे घरनि जे ओरियां इहो पूरो इहो ढोरो आहे। इहो ढोरो वेंदे गडेजीअ खां मथे थो थिए ऐं हेठि वञी मेहरापुर सां थो वञी मिले। इहो सदाईं पाणीअ जो ढोरो भरियलु हूंदो हो। असां जिते मौजूदु आहियूं उन जे मथां जंहिंखे मांधम असां चऊं था, इहो पाणी हुयो जेका नंढे ॻोठ शफ़ी मोहम्मद भेलार वारनि जे ॻोठ जे ॿाहिरां जेका ढंढ आहे, इहो बि हिकु क़िस्म जो ढोरो आहे, इन में पाणी हूंदो हो। असांजे भेलारनि जी जेका नज़र हुई उहा हिन टुकड़े ते इन जे करे हुई त इन ज़मीन जे टुकड़े खे नारनि जो पाणी ॿिनि तरफ़नि खां लॻे थो। सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे, तॾहिं इन टुकड़े खे नथा छॾनि।
जेकॾहिं हिन मथे हथ ते जंहिं पासे मांधम आहे, तकियो आहे, जंहिं पासे चाहणनि वटां जेका वहकिरो या जेका ढंढ या जेको उहो पुराणो वहकिरो आहे उहो बि पाणीअ जो भरियल आहे। नार हणी पाणी मथे था कनि, वरी हेठि जिते ओस्ताद शाह अलीअ जी ज़मीन खां जिते ज़वारनि जी ज़मीन आहे, इहो हाणे बि तव्हां ॾिसो त इहो हेठि आहे, इहो ढोरो आहे, इहे निशान आहिनि अॼु बि ढोरे जा। इहो ढोरो किथे थो वञे? जिते ईसन शाह गाज़ी आहे ऐं उनजे अॻियां जेको रोड जे हेठि वारी ज़मीन आहे उहा हेठि आहे, ऐं तव्हां इत बि ॾिसंदव त गॾे जी मथे आहे, इहो ढोरो आहे। इहो ढोरो वेंदे खरड़े सां थो मिले। इन सॼे अमल खे उन दौर जे भेलारनि नज़र में रखी, इन जे करे हू पने अकल खां अचनि बि पिया ऐं वरी मोटी बि वञनि पिया। ॻोठ क़ाइमु न हो, पर केतिरनि ई सालनि ताईं उहे हिन ज़मीन खे आबाद कंदा रहिया, छाकाणि त उनखे पाणी ॿिनि पासनि खां थो मिले। जॾहिं उन्हनि जी ज़मीन बार बार फसल उपाइण, फसल ॾियण जे करे भली थी पई, उन टाइम इहे नार, इहे ढोरा झका थी पिया, पाणी घटि थी पियो, हेठि थी वियो, ऐं असांजे भेलारनि खे मजबूरनि खूहनि जो ॼार विछाइणो पियो। ज़मीन छॾण लाइ तयारु न आहिनि, न को हिन ज़मीन जी सर्वे हुई उन टाइम, न को उन्हनि वक़्तु भेलारनि खे को रिकॉर्ड हुयो। जेको जेतिरी ज़मीन ते कब्ज़ो करे पियो उहा उन जी हुई। ज़मीन जंहिंजी उहा तयारु थी, फसलूं उतां खणे पियो, उन दौर में जूअर आहे वधि खां वधि। पोइ मथे कड़ीअ में छा थो करे? नार जो पाणी घटिजी वञण जे करे खूहनि जा ॼार थो विछाए। खूह खोटे बि उन्हनि खूहनि जे ज़रिए पंहिंजी ज़मीन आबाद थो करे, पोइ उन में उठ थो ढुकाए, उन में ॾांद थो ढुकाए, मुख़्तलिफ़ ज़रियनि सां उहो पाणी कढे थो। तव्हां हिते वेठे सोचो त तव्हांजे ज़मीनुनि, तव्हांजे ॻोठ, तव्हांजे आसपास में केतिरनि खूहनि जा निशान तव्हां ॾिठा ऐं केतिरनि खूहनि जा निशान तव्हां वॾनि खां ॿुधा। इहे समूरा निशान अॼु बि तव्हांखे कुझु निशान हाणे बि मिलंदा। ऐं इन्हनि जा नाला अलहमदुलिल्लाह लिखी चुको आहियां। बिल्कुलु आराम सां थी वेंदो। उन खां पोइ उन्हनि खूहनि जे आसपास, खूहनि जे पाणीअ जे करे उते माण्हू शन मन ठाहे पंहिंजे ॿारहें बचे हाणे विहणु शुरू कयो, पंहिंजे माल मता सां गॾु, पर उन खूह ते हू वेठा। ईअं सम्झो त हर हिकु खूह ते 5 खां 8 घर, 5 खां 8 घर उन दौर जा घर। उन दौर जी लॾ पलाण कीअं आहे? अॼु फलाणो माण्हू हितां लॾे पने आख़िर थो वञे त को ट्रक कोन कराईंदो, को ॾांद गाॾी न कराईंदो। मर्द खे झंड मथे ते ऐं औरत खे सॼे घर जा थांव खारे में, बसि इहो सामान हाणे इहो बसि लॾे वियो, ऐं माल उहे 5-8 ढोर उन सां उहे गॾु हूंदा। बसि इहो लॾणु आहे। जेकॾहिं मोटंदो त बि इन अंदाज़ सां मोटंदो। सो असां ॻाल्हि पिया कयूं हिन ॻोठ जी, त पोइ जॾहिं उहे माण्हू हिते खूहनि जे करे आबाद थिया त पोइ पाड़ा ठहणु लॻा। असांजी ॻाल्हि मौज़ू डिघो इन करे थी वियो त पाड़ो सम्झाइणो हुयो त थियो कीअं। पोइ उन वॾे जे नाले सां पाड़ो सर्जणु लॻो, जीअं खेदाणी आहिनि, बागाणी आहिनि, नुहाणी आहिनि, कांडराणी आहिनि, फज़लाणी आहिनि। हाणे इन्हनि जॾहिं असां पाड़नि जी ॻाल्हि खे था वठूं, हिन ॻोठ जी ॻाल्हि खे था वठूं, त टालपुर दौर खां अॻु बि असांजा पाड़ा आहिनि। अलाह न भुलाए ऐं अंग अखर ऐं ज़रूरु पेश कंदुसि त असां राणीपुर खां अॻु आहियूं। राणीपुर जेको वसियल एॾो आबाद शहर आहे, तालको न आहे। उन खां अॻु आउं पूरी कोशिशि करे इहो साबित कंदुसि त भेलारनि जो ॻोठु राणीपुर खां अॻु आहे, अॻु आहे, अॻु आहे। छो जो राणीपुर कल्होड़नि जे दौर में थी आहे। उन जा अंग अखर चिटा बीठा आहिनि त कल्होड़नि जे दौर में हिकिड़ो तपो आहे, ऐं उहो तपो हिकिड़ो कल्होड़ो, गुलाम नबी कल्होड़ो पंहिंजे पुट खे ॾिए थो त इन तपे मंझां जेका ढल, टैक्स, ओगाड़ी, पंचरी, जेको नालो आहे ॾियोसि, उहा जेका तोखे इन राणीपुर तपे मंझां मिले उहा तूं खण, माना इहा तुंहिंजी ख़र्ची आहे। हाणे कल्होड़नि में इहो राणीपुर जो वजूदु आहे। राणीपुर जी तारीख़ इहा ई आहे।
कल्होड़नि जे दौर में ई सैयद जीलानी आया आहिनि, अहमद शाह मोहम्मद शाह, उन खां अॻु राणीपुर न आहे। पर हीउ जेको असां सिलसिलो शुरू कयो आहे उन में असांजी पूरी कोशिशि आहे त असां जेके अंग अखर ॿुधा आहियूं उनखे सिर्फ़ु भेलार न मञे, पर उनखे हर क़ौम, हर ज़ात, हर मसलक जो माण्हू उन ते एतबार करे, छो जो उन में को कूड़ न हुजे, उन में वधाउ न हुजे। सो इन्हनि कमनि सां जेको सिलसिलो जोड़ियो आहे गॾिजाणियुनि जो, पोइ ही जॾहिं ॻोठ ऐं पाड़ा जुड़नि था त असां उन्हनि पाड़नि खे अल्हम्दुलिल्लाह लिखी चुका आहियूं। पोइ असां वटि हिकिड़ो दौरु अचे थो, विरहाङे खां पोइ वारो दौरु, माना जॾहिं हितां हिंदू वञनि था ऐं असांजा भेलार टेक ओवर कनि था, ॻोठ जो सॼो कार वहिंवार संभालनि था, उन में दुकान आहिनि, उन में खूह आहिनि, उन में वापारु आहे, उन में मुख़्तलिफ़ धंधा आहिनि, हिकु जॻह खां ॿी जॻह ते जिन्स जो खणी वञणु आहे, खणी अचणु आहे, इहो सॼो अमल पोइ भेलार था संभालनि, छाकाणि जो हिते अक्सरियत हिंदुनि जी हुई। असांजे ॻोठ में हिंदू हुया ऐं असांजा भेलार ॻोठ खां पर भरो खूहनि ते वञी रहंदा हुआ ऐं 6 महीननि ते वरी हेॾे मोटंदा हुआ। वरी हिंदुनि जो वरी अजीब नमूनो आहे असांजे ॻोठ वारनि जो, एॾा अमीर आहिनि, ज़हन में एॾा त सुठा आहिनि जो उन दौर में जेका घोर कनि था, जेके मुस्लमाननि खे घोर जे लाइ सामान ॾियनि था, घोड़ी बि पंहिंजी ॾियनि था, सामान बि पंहिंजो ॾियनि था, त वञो घोर तव्हां करे अचो, खूहनि ते वञो, इहे सामान विकिणी अचो, पोइ उन में तव्हांजा हेतिरा। मौजूदा दौर में तव्हां इनखे हीअं सम्झो त हिकिड़ो ॿारु आहे जेको 12 जूस वठी ऐं रोड ते बीहे थो, ऐं जेकॾहिं न खता 12 जूस, उन मां 2 खता त 10 मोटाए ॾींदो मालिक खे, ऐं 2 जूसनि जी रक़म मंझां उन ॿार खे 5 रुपया मिलनि या 10 रुपया मिलनि। उन दौर में असांजे ॻोठ जा हिंदू पूरी सेठार जा मेरापुर ताईं ऐं हेॾां वेंदे पने ताईं उहे घोड़नि ते माण्हू मोकिलींदा हुआ ऐं जेको सामान बचंदो हो उहो वापसि वरी वठंदा हुआ। असां जेको हिन ओताक में गॾु थिया आहियूं उनजो मक़सदु इहो आहे त जेकी विरहाङे खां पोइ असांजा वॾा थी गुज़रिया, उहे न को तव्हां ॾिठा न को असां ॾिठा, तव्हांजे वॾनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ॾिठियूं, ऐं तव्हां पंहिंजे वॾनि खां जेकी पंहिंजे वॾनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं उहे तव्हां असां सां वंड कयो, उहे तव्हां असांखे ॿुधायो। मिसाल तौरु जीअं कचहरीअ में ॻाल्हि थी सवेर त अब्दुल करीम भेलार सां फलाणा माण्हू वेहंदा हुआ ऐं उहो हीअं ॿुधाईंदो हो। हाणे तव्हां असांजे लाइ प्राइमरी सोर्स न ई पर सेकेंडरी सोर्स त आहियो, बुनियादी माख़िज़ न ई सानवी माख़िज़ त आहियो। हाणे असां तव्हां खां ॿुधल ॻाल्हि ईअं लिखंदासीं त चाचो चवे पियो त हुन पंहिंजे वॾे खां हिन रीति ॿुधो। हाणे असांजो जेको कमु आहे न उहो इन ते हलंदो, असांजा किताब सभु ख़ामोश आहिनि, असांजा जेके इन ते वेठा असां अफ़सोस कयूं त फलाणो हुजई हा त तोखे भलो ॿुधाए हा, अदा उहो हाणे न आहे। साईं फलाणे पाड़े जी जेका पोड़ी हुई न उहा ॾाढो भलो तोखे ॿुधायां, पर हाणे उहा न आहे। हाणे सभु कुझु तव्हां आहियो, मुंहिंजे लाइ डॉक्टर बलोच बि तव्हां आहियो, मुंहिंजे लाइ अलाना बि तव्हां आहियो, मुंहिंजे लाइ रावी बि तव्हां आहियो। हाणे सॼो भार तव्हां ते आहे, जेका ॻाल्हि तव्हां ॿुधाईंदव त ॿुधी हुजे तव्हां उन ते हाणे हलिबो। सो इन ॻाल्हियुनि खे खणण जे लाइ, महफ़ूज़ करण जे लाइ असां हिकिड़ो सिलसिलो जोड़ियो आहे। हीअ उन जी 7वीं कड़ी आहे। उन में हिकिड़ी कड़ी असां वाटियुनि वटि करे आयासीं, शरफ़दीन वाटीअ वटि, ऐं 6 कड़ियूं हिते थियूं आहिनि। 6 ॻोठ जे हवाले सां हिते आहे, जेकॾहिं 7वीं चवंदासीं त पोइ उहा वरी वाटियुनि में थींदी। उन खां अलावा असांजे ॻोठ जे भेलारनि जूं सुठायूं जेकी असांजे हिन समाज तर ज़िले डिवीज़न ऐं सूबे में ॿियनि माण्हुनि में अहिड़ियूं सुठायूं न आहिनि। असां था चऊं त उन्हनि सुठाइनि खे गॾु कयूं, गॾु करे असां दुनिया खे ॿुधायूं त अहिड़ा माण्हू हिकु ॻोठ में आहिनि। इहे सभु माण्हू तव्हांखे हिकु ॻोठ मां मिलंदा ऐं असां उन्हनि जो पूरो तारीख़ी हवालो ॾियूं त हीउ फलाणो आहे, फलाणो कमु कंदो हो ऐं उन जी का फीस न वठंदो हो। तव्हांजो तावन मूंसां इहो हूंदो त तव्हां पंहिंजो ज़हन
ऐं ज़ुबान जो ई ख़र्चु कंदो, ॿियो असांखे कुझु बि न खपे। तव्हां पंहिंजे वॾनि जूं ॿुधल ॻाल्हियूं सिर्फ़ु असांखे ॿुधाईंदव त इहो मूं ते एहसान सिर्फ़ु न हूंदो, पर तव्हांजो इहो एहसान पूरी बिरादरीअ ते हूंदो। भला हिन कम खे तव्हां ॾिसो, हिन जे ओताक में असां कठा थिया आहियूं, इहा का मामूली ॻाल्हि न अथव। हीउ पूरो रिकॉर्ड पियो ठहे ऐं उन रिकॉर्ड में इहो वाज़ियो लिखियो वेंदो त फलाणी तारीख़ ते हेतिरा माण्हू वेठा हुआ। जॾहिं त हेॾो सारो ॻोठु आहे, जेकॾहिं तव्हां ॻणण ते पओ त माण्हू बि ॻणे वञो, एतिरा असां ओताक में आहियूं। पक सम्झो इहो तव्हां उन रिकॉर्ड जो हिसो आहियो त असां फलाणे ॾींहुं नानू भलेनू जे ओताक में मौजूदु हुयासीं ऐं असां नालनि सां लिखंदासीं त फलाणा फलाणा माण्हू असां सां वेठा हुया, उन्हनि असांखे ॿुधो। उन खां अलावा बेलार फाउंडेशन ॾाढे ताज मोहम्मद जो जेको मेलो हले पियो मुख़्तलिफ़ अरसे खां, उन ते बि कमु करे पई। कीअं त उहो शुरू कंहिं कयो, शुरू करण जो तरीक़ेकार उनजो कहिड़ो हुयो ऐं कहिड़नि माण्हुनि पंहिंजा कमकार छॾे करे इन मेले खे मचायो ऐं हाणे केरु पियो करे इन सॼे अमल खे असां लिखूं पिया, नोट कयूं पिया ऐं तारीख़ पिया ठाहियूं। आख़िरी ॻाल्हि, मौज़ू मथां डिघो थी वियो हुजे, माफ़ु कजो, त जेको ॾाढो ताज मोहम्मद बेलार आहे उहो कहिड़े दौर जो आहे ऐं असां जेके बेलार आहियूं उन्हनि जी वॾी ज़ात कहिड़ी आहे, असांजी नुख कंहिंसां थी लॻे, असां जे ॻोठ खां अलावा ॿिया बेलार किथे आहिनि, इन सॼे अमल खे ॻोल्हण में तव्हां असांजी मदद कंदव। ऐं मदद जो तरीक़ेकार बि आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां। मदद तव्हां सिर्फ़ु इहा कंदव त हीउ फ़ोन नंबर आहे, हीउ फलाणो माण्हू आहे, उहो चवे थो त फलाणे जाइ ते बेलार आहिनि, तव्हां सिर्फ़ु असांखे उहो नंबर ॾींदव, असां तव्हांजे हवाले सां उन सां ॻाल्हाईंदासीं। हाणे इहो कमु तव्हां कंदव, छो जो आउं हिकु ज़हन आहियां, तव्हां वधीक ज़हन आहियो। पोइ जेकॾहिं असां 200 माण्हू बि इन कम खे वठूं संजीदा थी करे, त 200 माण्हूअ जे मोबाइल में भला 100 नंबर त हुजनि, हिकु हिकु माण्हू जे मोबाइल में 100 नंबर त हुजनि। उहे 100 नंबर मां असांखे सिर्फ़ु 3 नंबर कढिजे त हे तव्हांजे कम जा आहिनि। सो इहो कमु मौजूदा दौर में ॾुखियो न आहे, नामुमकिन न आहे, खणी चऊं था त सवलो न आहे, थी वेंदो ऐं जेतिरो तव्हांजो साथ वधीक हूंदो ओतिरो जल्दी थींदो। मिसाल तौरु कीअं, जीअं असां महीने खां हर माण्हूअ खे इलाज पिया कयूं था अदा, जेके ॾाढे जूं कैसेटूं थी गुज़रियूं आहिनि, VCR जूं, CD जूं, उहे असांखे ॾियो त असां उन्हनि जी कापी कराए ऐं YouTube Facebook ते रखूं, जीअं दुनिया ॾिसे। हाणे जेसीं ताईं उहे मिलनि, उहे पयूं संदूक में आहिनि, कंहिंजी बि संदूक में, पर आहिनि संदूक में, उहो ॾियण जे लाइ तयारु न आहे। जॾहिं त असां लिखी बि ॾियूं पिया त जेका कैसेट तव्हां ॾींदव उहा वरी तव्हांखे असां वापसि कंदासीं। सो इन्हनि ॻाल्हियुनि, इन सॼे अमल, इन्हनि सुरायुनि, इन्हनि सुठायुनि, इन्हनि अवरचायुनि खे इकठे करण जे लाइ असां तव्हां वटि आया आहियूं। ऐं हिन कचहरीअ मां इहो थींदो त तव्हां हिक ॿिए जूं जॾहिं ॻाल्हियूं ॿुधंदव त तव्हांजो ज़हन खुलंदो ऐं जेका शइ तव्हांखे ज़हन में न बि हूंदी उहा तव्हां ॿुधाईंदव। तव्हां मूंखे ॿुधो, तहमुल सां, सब्र सां, तव्हांजूं महिरबानी।